खुदा जो खौफ केड़ो मौजू बुधायो में खुदा जो खौफ कुरान जी आयत पे पढ़ियम त अल्लाह ताला फरमायो ए ईमान वारो जे कदे तव्हां जे अंदर में मां अल्लाह जो खौफ पैदा थे जे कदे कुरान तो चवे इन ईमान वारा आयो नमाजी हाजी गाजी सब कुछ अथव फॉर्मेलिटियूं सब पूरियूं थव पर इन जे कदे तव्हां जे अंदर में खुदा जो खौफ हुजे अल्लाह तो चवे जे कदे तव्हां जे अंदर में मुझो खौफ हुजे त मां अल्लाह जा इनाम बुधो अल्लाह अल्लाह मुझे बेनियाज रब फरमायो जंहिं जे अंदर में भी मां रब जो खौफ हुंदो आ उन जो निशानियों रब कुरान करीम में फरमाए रहियो आ यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह जी ज़ात जेको मां रब खां डिजंदो आ उन जे अंदर में एड़ो फर्क वारो नूर पैदा करे छडींदो हां जेको हक के भी जाणदो आ त बातिल के भी सुञाणदो आ ओ इए कोन कंदो आ त बंदी हथ में आ वट वटा पिन पिना उम्र गुजरी वई बंदियों खुटी वयूं प्रेस थकजी पई पर हमरा जी न की मस्जिद ठही न की मदरसो ठहियो ऐ खुदा जा बाना खुदा जो खौफ कर दर दर ते उहो पिनंदो आ जेको मदीने वारे जे दर तो खैरात जेके न मिलंदी आ याद रखी छा जेके मदीने वारे मीर जे दर तो खैरात मिलंदी आ ओहो दर दर ता न पिनंदो आ हिकड़े ही दर ता पिनी ठो करे छडींदो आ सुणे इमाम हुसैन पाक गाल मा गाल निकरंदी थी वने सखी हातम जे पुटन के चयो दियो खबर बुधो आ तहां जो बाबो सखी हुयो चयो हा हुयो इमाम हुसैन चयो पांजे बाबे जी सखा जी गाल बुधायो उन्हन चयो साजे बाबे या डोटरा होया नाने जो सखा इए हुए जेको सवाली इंदो हो खाली कोन मोटंदो हो मुझे दिलबर हुसैन फरमायो दियो खबर तवा जो नानो सखी हुयो चयो भला जेको हिकड़ो दफो इंदो हो वरी इंदो हुयो चयो वरी इंदो हुयो मुझे हुसैन पाक फरमायो तहां जो नानो केड़ो सखिया सखी त मुझो नानो अबू बकर आयो सिद्दीक़ अकबर बन जी वयो उमर आयो फारूक आजम बन जी वयो उस्मान आयो जिन्नूरैन बन जी वयो अली आयो फातिह खैबर बन जी वयो कारडो हबशी बिलाल आयो नेकन जो इमाम बन जी वयो जेको मुझे मुस्तफा जे दरड़े ता खैरात वठंदो आ ओहो दुनिया जे दरन ते पिनण जे ला बार बार को नवींदो अजीजाने मन अल्लाह जे ज़ात फरमायो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह न जे अंदर में फर्क वारो नूर पैदा करे छडींदो हां वयुकफ्फिर अन्कुम सय्यातिकुम वयगफिर लकुम मुझे बेनियाज रब फरमायो गुनाहन के अचण खां उन का टारी दोहा यानी कह गुनाह के ताकत कान हुंदी आ जो मुझे खौफ रखण वारे जे भर में वने ऐं उन जा अग्या गुनाह भी माफ करे छडींदो हां ऐं मां अल्लाह अन्या बि वधीक मेहरबान आहियां।